पीर गोठ में आवां खे ख़बर ॾींदा हलूं त पीर गोठ में बरसातन सबब फयाज़ अली भुट्टो जो घर चौदीवारी किरी पई। मुतासिर खुलियल आसमान हेठ बेयारो मददगार वेठल कंहिं मसीहा जे इंतजार में कंहिं बि चूंडियल नुमाइंदे समेत वसवारनि अचण जी ज़हमत न कई, जंहिं सबब मुतासिरीन सख़्त परेशान है। जीअं त पीर जे ॻोठ में मूनसून बरसातनि सबब फयाज़ अली भुट्टो जो जेको घर आहे उनजी चौदीवारी आहे उहा किरी पई आहे। इन हवाले सां फयाज़ भुट्टो ऐं हितां जा रहवासी मौजूदु आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त केतिरो नुक़सानु थियल आहे ऐं हितां जी जेका इंतिज़ामियात आहे जंहिं एमरजेंसी लागू कई त उन्हनि हिननि सां केतिरो तावन कयो आहे, केतिरो सहकार कयो आहे या हिननि वटि पहुता आहिनि न आहिनि पहुता। अचो त इन हवाले सां हिननि सां ॻाल्हि ॿोल पिया कयूं। कुछ भी न मिलो है घर गाड किरी पिया घर पर टई आहिनि सभा घर के बेघर वेठा आहियूं। राति चोराकारी ॾाढी बस वारनि खे कहिड़ी अपील कयो पिया? बस इहो नुक़सानु थियो असां नुक़सानु भरे ॾियो। बेरोज़गार वेठा आहियूं, बरसाति खां वठी 20-25 ॾींहं थिया आहिनि बेरोज़गार वेठा आहियूं, दुकाननि ते वेठा आहियूं, न राशन मिलियो आहे, कुझु बि न मिलियो आहे। हिनमहिल त असां हीअं बेरोज़गार वेठा आहियूं। रमज़ान भुट्टो ऐं नदीम भुट्टे जो घर किरियो आहे, आमिर भुट्टे जो घर किरियो आहे, ॾाढूं भुट्टे जी दीवारियूं किरियूं आहिनि। ज़ुबैर वारनि जूं इंतिज़ामिया में कोई बि असां ॾे लड़ी कोन आहे। हिन खे ख़बर ई कोन्हे पई अली गौर मायसर इहो क्लिप त ॿुधूं था, वॾा कम त कोन, हेॾे त को लड़ी कोन, असांजो को क्लार्क कोन आयो आहे लड़ी हिन ते, न हितां को वस वारो कोई माण्हू MN MP छा पर काउंसलर जेके इलाज पिया कनि पहिरियों फंक्शनल लीग रड़ियूं पिया करे इलाज पिया कंदा अचनि, PPR रड़ियूं कंदे इलाज पिया कनि। ऐं हितां जी जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि, हद जा जेके ऑफिसर आहिनि, को बि उन्हनि मां असां ताईं न पहुतो आहे ऐं असां सां अज़ालो कयो वञे, असांखे हिकु हर्ज आहे उहो कुझु भरियो ॾिनो वञे त जीअं असां परेशानी मां हिन बेरोज़गारी जी सूरत हाल मां निकिरी सघूं। कैमरामैन टीम सां गॾु नौमान ख़ास के लिए अवामी न्यूज़। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़।